अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाहिद खुशबु व्लॉग यूट्यूब चैनल में खुश आमदीद। उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में सभिनी खे खुश आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त आहे, अॼु जी अपडेट मुख़्तलिफ़ आहे। अॼु जी अपडेट दुलाब जी हिकु बहितरीनु थियण वारी आहे। अचण वारा एपिसोड दोस्तों ॾिसंदो तव्हां इन्हनि में त हाणे ठारी जहिड़ा जेका मंसूर खान खां नफ़रत कंदा, ककर जहिड़ा इहे बि तारीफ़ूं पिया कनि। अचण वारे एपिसोड में हाणे हाशिम वारा बयानु ॾेई करे पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कंदा ऐं जीअं बयानु ॾियूं त ऐं शाहनवाज़ ख़ान खे करायूं ढींगो ढेरी ऐं असां पंहिंजी जान बचायूं, न त मंसूर खान असांखे पूरो कंदो। उन्हनि जे मथां हिकु ख़ौफ़ तारी थी चुको आहे। पोइ इन किस्तनि में दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो त शाहनवाज़ ख़ान खे मंसूर खान कॾहिं बि मारींदो कोन, क़ानूनी कार्रवाई कंदो। ईअं थी रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे हू क़ानूनी कार्रवाई करे रहियो आहे। ऐं हाणे हाशिम वारनि खे बि पकड़ियो वेंदो। पोइ किसे मां तव्हांखे ॿुधायो त इहे रहंदड़ वारा कमु करे ॾींदा मंसूर खान खे। हाणे जेको आहे इहे पुलिस वटि वञी पहुता हाशिम वारा, ऐं पुलिस इन्हनि खां बयानु वठंदी ऐं शाहनवाज़ ख़ान जे ख़िलाफ़ु स्टार्टिंग कंदी केस खे। ऐं शाहनवाज़ ख़ान खे इन शइ जी ख़बर आहे, उहो हाणे आख़िरी हिकिड़ी का न का प्लैनिंग खेॾंदो, को न को चाल खेॾंदो पाण खे बचाइण जे लाइ। शाहनवाज़ ख़ान कॾहिं पैसा बासींदो, कॾहिं माण्हू मराइण जी कोशिशि कंदो, कॾहिं ॿियो कमु कंदो, कॾहिं मंसूर खान खे फसाइण जी कोशिशि कंदो ऐं रहंदड़ वारनि जे मथां प्रेशर ॾियण जी कोशिशि कंदो। मन काथो मुंहिंजी जान छुटे। हाणे मंसूर खान शाहनवाज़ ख़ान जेको आहे न वॾा कमु करण वारो आहे अचण वारे एपिसोड में।